कंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त इहो व्याज जेको हू ॾियनि था माण्हुनि खे या उन्हनि जी आदत आहे या उन्हनि जो बिज़नेस आहे या का ॿी वजह आहे। साईं व्याजखोर साहब तव्हांखे साईं कहिड़ो तरीक़ो आहे प्रोग्राम में आया तव्हां धरती टीवी जो प्रोग्राम आहे टिपिकल टाक हिते त अफ़ाल सुधारियो अरकाननि खां निकिरंदा था प्रोग्राम में आया त पोइ कहिड़ो वॾी ॻाल्हि आहे त माण्हू वेह त मुतबर थी वियो ख़बर थो पए त केरु माण्हू आयो आहे की प्रोग्राम में छा भला हिते छा टेबल ते रखणु गुनाह आहे छा घर में बि ईअं वेहंदा मां त घर में पोइ टेबलनि ते ॿई जॻू रखी करे वेंदो आहियां टेबल पैसे जो मस्ती आहे न तूं चाहे सुञा टहर तो वटि चाहे टेबल तव्हां पेर हेठि लाइ लुटे जा कोट पाइण वारा तो वटि चाहे ॾिसो प्रोग्राम असांजो प्रोग्राम हल ठीकु आहे चए थो त हाणे मां टेलर ॾेखारियो त ख़बर पए त पैसे वारे जो आकड़ कीअं हूंदो आहे केतिरा टरड़ा आहियो तव्हां टरड़ो छा जो आहे हिन में कहिड़ो टरड़ो आहे प्रोग्राम में तमीज़ सां वेहंदो आहे तमीज़ सां कहिड़ो बस त तमीज़ सां चए त ॿाहूं ॿधी वेहूं छा ग़रीब हूं छा अच्छा तव्हां इहो ॿुधायो तव्हां व्याज ॾींदा आहियो माण्हुनि न मां ज़कात ॾींदो आहियां माण्हुनि खे बाक़ी छाजे लाइ घुरायो थी वसायो व्याज खोरी कंहिंजो नालो आहे वसायो व्याज खोर या वसायो व्याजी